नाज़िन परियालोء वेझो ओढा ऐं नारे जा तकरार तां वधीक 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर ज़फर बलोच। जी ज़फर, छा तफ़सील आहिनि? जी, पराणे भरिसां बिंडो फैज़ मोहम्मद जे कचे वारे इलाइक़े में हलंदड़ ओढा भोटा ऐं नारे जा धुरनि में अंदरि खूनी तकरार ॿीहर भड़कियो थियो आहे, जंहिंमें सुबुह सवेर ओढा बिरादरी जे हथियार बदन नारे जा बिरादरी जे ॻोठ मेरल नारे जो ते हमिलो करे ॾिनो, जंहिंमें जदीद हथियारनि सां फायरिंग करे शुरू कई त गोलियूं लॻण करे 2 ॼणा जेके नारे जा बिरादरी जा आहिनि, अली हसन नारे जो ऐं मौला बख़्श नारे जो मौक़े ते मारिजी विया आहिनि। होॾां इतला मिलण बावजूदि हद जी जेका बिंडो फैज़ मोहम्मद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे। यादि रहे त हिकु हफ़्तो अॻु टिनी धुरनि ॾे जेको भोटा नारे जा ऐं ओढा बिरादरी जे धुरनि ॾे जेको आहे हद जो जेको आहे MNA जावेद पंहिंजो हुनजे अॻुवाणी में जेको आहे मेड़मेंट काफ़िलो कयो, जंहिंमें ओढा बिरादरी ऐं भोटा बिरादरी पारां जवाबु ॾिनो छा करण लाइ, जॾहिं में नारे जा बिरादरी पारां राज़ी थिया हुया। तंहिं बैदि ओढा बिरादरी हमलो करे हिन जा जेके नारे जा बिरादरी जा 2 ॼणा वधीक मारे छॾिया आहिनि। यादि रहे त हिन टिनी धुरनि जा जेके आहिनि हिन वक़्त ताईं 11 खून थी चुका आहिनि, पर पुलिस जेका यकतरफ़ा कार्रवाई करे रही आहे, पर छा करण लाइ संजीदा न आहे। जी ज़फर, तव्हांजी महिरबानी।